खैरपुर जे सेक्शन थाणे जद में नबी दाराई जे घर मां मिलियल 6 लाशनि जी शुरूआती मेडिकल रिपोर्ट साम्हूं अची वई आहे। डॉक्टर मौसिफ़ मक़तूलनि खे दिमाग़ जे वेझो गोलियूं लॻल आहिनि, जॾहिं त ॿिनि नींगर खे मथे खां अलावा सीने में बि गोलियूं लॻल आहिनि। डॉक्टर इनायत मौसिफ़ ज़हरी मारण वारे हवाले सां मक़तूलनि जा जुज़ा वठी लेबोरेटरी ॾांहुं माणिया आहिनि। मेडिकल रिपोर्ट अचण बैदि ई उन बाबति कुझु चई सघिजे थो। ॿिए पासे नारी अक्साइदरी साराई जी पोस्टमार्टम रिपोर्ट खां पोइ लाश वारसनि हवाले कयो पियो आहे। अक्साइदरी साराई जो मड़ वारिस एम्बुलेंस में खड़ाए सरगोदा रवाना थी विया। नबी दाराई संदसि ॿारनि जी जनाज़ निमाज़ अॼु सुबुह 10 वॻे अदा कई वई। अवां खे ख़बर ॾियूं पिया खैरपुर जे ए सेक्शन थाणे जद में नबी दाराई जे घर मां मिलियल 6 लाशनि जी शुरूआती मेडिकल रिपोर्ट साम्हूं अची वई आहे। डॉक्टर मौसिफ़ मक़तूलनि खे दिमाग़ जे वेझो गोलियूं लॻल आहिनि, जॾहिं त ॿिनि नींगरनि खे मथे खां अलावा सीने में गोलियूं लॻल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। खैरपुर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अली जाफ़री खान। जी अली जाफ़री, आगाह कजो, शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट साम्हूं अची वई आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बारवी बिल्कुलु इहो अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे अॼु मंझंदि जो जेको आहे पेश आयो, जंहिंखे तक़रीबन 12 कलाक गुज़रण बावजूदि ए सेक्शन थाणे जे हद में नबी दाराईअ जे घर मां जेको आहे उन समेत 6 लाश जेके आहिनि उहे मिलिया हुया। उन वाक़े वारो जेको मामिलो हुयो कतल थी वियलनि खे जेको आहे दिमाग़ में डॉक्टरनि पारां ॿुधायो वञे पियो त वेझो जेको आहे गोलियूं लॻण सबबि वाक़ियो जेको आहे पेश आयो आहे, जॾहिं त डॉक्टर इनायत मेमण जो चवणो त ॿिनि नींगरनि खे मथे खां अलावा सीने में बि जेको आहे गोलियूं लॻल आहिनि। वधीक जेको आहे हुनजो चवणो त हतमी रिपोर्ट बाद मुकमल पतो जेको आहे पइजी जेको आहे सघंदो त मौत जो कारण जेको आहे छा हुयो, जॾहिं त डॉक्टर इनायत जो इहो बि चवणो त ज़हर ॾेई मारण वारे हवाले सां मक़तूलनि जा जेके जुज़ा आहिनि उहे पिणु जेको आहे वठी लेबोरेटरीअ ॾांहुं उमाणे विया आहिनि, जंहिंमें जेको आहे रिपोर्ट अचण सां हक़ीक़तूं साम्हूं जेको आहे अची वेंदियूं। ॿिए पासे जेको आहे अक्सा इदरीस जो जेको मड़ आहे उहो पोस्टमार्टम बाद जेको आहे वारसनि हवाले जेको आहे कयो आहे। अक्सा इदरीस आरही जो मड़ वारस एम्बुलेंस ज़रिए जेको आहे उहो पंजाब ॾांहुं सरगोदा ॾांहुं जेको आहे हिन वक़्तु जेको आहे खणाए विया आहिनि, जॾहिं त नवीद आराई उनजा जेके ॿारड़ा हुया उन्हनि जा जेके मड़ आहिनि उहे ए सेक्शन थाणे जी हद आराई महला में जेको आहे जंहिंजी जनाज़ निमाज़ ॿुधाए थो वञे त 10 बजे सुबुह जो अदा कई वेंदी। ॿिए पासे जॾहिं अक्सा इदरीस जा जेके वारस हुया, वालिद हुयो जेको इदरीस आराई, उन पारां अहिड़ा जेको आहे इंकशाफ पिणु जेको आहे हुते मीडिया आॾो जेको आहे कया विया। दाईंदे हुन चयो त मुंहिंजे जेको आहे हिन जेका धीउ आहे हुनजे कतल में पोयां जेको आहे हुनजी जेका दावा पई करे जेका हिरा हुजनि उनजो जेको आहे उनजे वारसनि जा जेके आहिनि हथ आहिनि। हिन वाक़े जी जेको आहे चयो त जांच मुकमल थियणु घुरिजे। जी महिरबानी अली जाफ़री, आगाह करण लाइ।